अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों। अॼु मां तव्हांखे बिग बक्स वेबसाइट ते खातो खोलण ऐं उन ते कमु करणु सेखारींदुमि जेका तव्हांखे डॉलरनि जी सूरत में पैसा ॾींदी। सभ खां पहिरीं तव्हां हिन वीडियो में डिस्क्रिप्शन में तव्हांखे मूं लिंक ॾिनी आहे जंहिंखे तव्हां क्लिक कयो। क्लिक करण खां पोइ तव्हां हिन चैनल ते ईंदव। सिंध रंग चैनल जे नाले सां हिकिड़ो वेबसाइट आहे, उन ते ईंदव। उन में केतिरियूं सारियूं वेबसाइटूं आहिनि, इहे सभु तव्हांखे डॉलरनि जी सूरत में पैसा ॾींदियूं। इन्हनि मां तव्हांखे मां बिग बक्स ते अकाउंट खोलणु सेखारींदुमि। बिग बक्स जी लिंक आहे हिते, इनखे तव्हां क्लिक कयो। क्लिक करण खां पोइ तव्हां उनजी वेबसाइट ते अची वेंदव। वेबसाइट मां मथे ऑप्शन आहे रजिस्टर जो, उन रजिस्टर खे तव्हां क्लिक कयो त कंपनी तव्हांखे फार्म भरण लाइ ॾींदी। अहिड़े क़िस्म जो तव्हांजो फार्म साम्हूं अची वेंदो। उन में सभ खां पहिरीं तव्हां यूज़र नेम लिखो। यूज़र नेम तव्हां जेको वणेव सो लिखो। उन खां पोइ तव्हां पासवर्ड लिखो। पासवर्ड खां पोइ तव्हां ॿीहर उहो वेरीफाई पासवर्ड कयो साॻियो हणो। उन खां पोइ तव्हां पंहिंजी ईमेल एड्रेस लिखो। ईमेल एड्रेस लिखण खां पोइ तव्हां पंहिंजो सही नालो लिखो। तव्हांजो आख़िरी नालो लिखो जेको तव्हां दिलि चवे। उन खां पोइ रेफरर आहे, उन में तव्हां नालो राजा मसरूर लिखो। उन खां पोइ तव्हां उनजा टर्म्स ऐं कंडीशन्स आहिनि, उनखे तव्हां एग्री कयो। एग्री करण खां पोइ हेठि कपाचा आहे, कपाचा हिते आहे जंहिंखे तव्हां क्लिक कंदा त उहो ऑटोमेटिक ज़ाहिर थी पवंदो। ऑटोमेटिक ज़ाहिर थियण खां पोइ तव्हां उन में कपाचा भरियो ऐं रजिस्टर कयो। रजिस्टर करण खां पोइ तव्हांजो सक्सेसफुल जॾहिं थी वञे त पोइ वरी तव्हां साॻी वेबसाइट ते अचो। पोइ तव्हां हिन लॉगिन में वञो। लॉगिन में वञी पंहिंजो यूज़र नेम लिखो, पंहिंजो पासवर्ड लिखो। मुंहिंजो पासवर्ड अॻु में आहे, अकाउंट ठहियलु आहे हिन ते, इहे मां तव्हांखे लॉगिन करे ॾेखारियां थो। पासवर्ड लिखी वरी हेठि अचो, कपाचा खे एंटर कयो। कपाचा तव्हांखे ज़रूरु भरिणो आहे, AXJU। एंटर कंदा तव्हां पंहिंजे अकाउंट में दाख़िलु थींदा। अकाउंट में दाख़िलु थियण खां पोइ तव्हांखे अहिड़े क़िस्म जो मैसेज ऑप्शन ईंदो, उनखे तव्हां क्लोज़ कयो। पर यादि रहे त इन क्लोज़ करण खां पोइ तव्हां हिन कंटिन्यू टू मैसेज सेंटर, माना तव्हांजो जेको इनबॉक्स आहे उहो ख़ाली करिणो आहे। हिन महिल मुंहिंजे इनबॉक्स में 2 मैसेज आहिनि, इहे मूंखे पढ़णा ज़रूरु आहिनि। त तव्हां हुनखे कंटिन्यू टू मैसेज सेंटर में वेंदव। तव्हां मैसेज 1 बाय 1 खोलियो। हिन मैसेज खोलियो, ज़रूरी न आहे त तव्हां पढ़ो, सिर्फ़ु खोले छॾियो। ॿियो नंबर मैसेज खोलियो। ॿियो नंबर मैसेज खोलण खां पोइ तव्हां वरी बैक वञो। बैक वञी हाणे तव्हांजा मैसेज सभु खुली विया। पोइ पासे में हिन लेफ्ट पैनल में तव्हांखे व्यू एडवर्टाइज़मेंट जो ऑप्शन आहे, उनखे तव्हां क्लिक कयो। उनखे क्लिक करण खां पोइ तव्हांखे हेठि वञिणो पवंदो, स्क्रोल डाउन करिणो पवंदो। हिन जॻह ते तव्हां जूं लिंकूं आहिनि जेके कंपनी ॾींदी, तव्हांखे उन्हनि खे क्लिक करिणो आहे। उन्हनि खे क्लिक करण खां पोइ तव्हांजी ॿिए विंडो में उहा लिंक खुली वेंदी। हिन महिल मुंहिंजी का बि लिंक अवेलेबल न आहे, मां ॾिसी चुको आहियां सभु। पोइ तव्हांजी ॿी लिंक ॿिए टेबल में खुलंदी। पोइ काउंट डाउन हुनजो शुरू थींदो। तक़रीबन 30 सेकेंड, 20 सेकेंड, 10 सेकेंड उहो काउंट डाउन शुरू थी। पोइ तव्हांखे वेरीफाई जो हिकिड़ो कोड ॾींदी त क्लिक 1 या 2 या 3 खे क्लिक कयो। उहो तव्हांखे पाण ॾसींदी त हिन खे क्लिक कयो, हिन खे हिट कयो। उनखे क्लिक करण खां पोइ तव्हांजा पैसा तव्हांजे अकाउंट में जमा थींदा। जीअं मुंहिंजे अकाउंट में ॾिसो पैसा जमा थियल आहिनि। हिन तव्हांजा अकाउंट में पैसा जमा थींदा। अच्छा, तव्हां अकेले सिर कमु कंदव त तव्हांजी आमदनी थोरी थींदी। जेकॾहिं तव्हां पंहिंजा मेंबर ठाहींदव त जेकी हो कमाईंदा उनजी कमीशन 10% तव्हांजे कमीशन अकाउंट में ऑटोमेटिक कंपनी जमा कंदी। तव्हांजो जॾहिं बैलेंस $1 थींदो त पोइ तव्हां हिन मां पैसा पंहिंजा ट्रांसफ़र करे सघो था। पैसा ट्रांसफ़र हीअ सिर्फ़ु 2 बैंकुनि खे ट्रांसफ़र करे सघे थी, जंहिंमें हिकिड़ी पेपाल आहे ऐं ॿी एलर्ट पे आहे। पेपाल पाकिस्तान खे सपोर्ट नथी करे, एलर्ट पे पाकिस्तान खे सपोर्ट करे थी। एलर्ट पे ते तव्हां पंहिंजो अकाउंट ठाहियो। अकाउंट ठाहिण खां पोइ तव्हांखे हो पंहिंजो कोड ॾींदा, ईमेल एड्रेस ॾींदा। पोइ तव्हांखे हुन में हणिणो पवंदो। कीअं तव्हां पैसा कढाईंदव मां तव्हांखे तरीक़ो ॾसां थो। हिन महिल मुंहिंजो बैलेंस 0 लॻो पियो आहे, मां पैसा कढाए नथो सघां, पर मां तव्हांखे तरीक़ो ॾसां थो। हे ऑप्शन आहे रिक्वेस्ट पे आउट। हिन खे क्लिक कंदव तव्हां त तव्हां कुझु अहिड़े पेज ते ईंदव, कंपनी जे अहिड़े पेज ते ईंदव। पोइ तव्हां हिन में 2 बैंकुनि जा ऑप्शन आहिनि, लिबर्टी, रिवर्स, पेपाल। तव्हांखे पाइज़ा ते क्लिक करिणो आहे जेका एलर्ट पे आहे। हिन खे क्लिक कंदा
तव्हांजो पिन कोड घुरंदी जेको तव्हांजो पैसा ते लॻियल हूंदो अॻु में तव्हां खां, उहो पिन कोड हणंदा प्लस में कपाचा भरींदा, कपाचा भरे ऐं रिक्वेस्ट पे आउट हिन खे क्लिक कंदा त तव्हांजा पैसा ऑटोमेटिक तव्हांजी बैंक में ट्रांसफर थी वेंदा। निहायती सवलो तरीक़ो आहे। मूंखे उमेद आहे त तव्हांखे पसंदि अची वियो हूंदो ऐं तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। तव्हां देरि न कयो, अॼु ई पंहिंजो कमु शुरू कयो ऐं तव्हां डॉलर ठाहे सघो था। वधीक मालूमात लाइ मुंहिंजो कॉन्टेक्ट नंबर डिस्क्रिप्शन में, हिन वीडियो जी डिस्क्रिप्शन में ॾिनल आहे। तव्हां मूंसां राब्तो कयो, मां तव्हांजी बहितर रहनुमाई कंदुसि। उमेद तव्हांखे हीउ वीडियो पसंदि आयो हूंदो। अल्लाह हाफ़िज़।